आज हम ये लाड़काना के शहरी यहाँ इकट्ठे हुए हैं और ये जीएम अबड़ो है, वो उस्तादों के तंजीम का ओहदेदार है। उसने जमील अहमद सुमरो साहब और सीनियर साफ़ी मुनीर अहमद सुमरो के लिए जो बकवास की है उसकी हम भरपूर मजम्मत करते हैं और हम उसे ये याद दिलाना चाहते हैं कि अगर हमसे माफ़ी नहीं मांगेगा, पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्करों से माफ़ी नहीं मांगेगा तो हम उसका बाहर निकलना महान करेंगे और हम उसकी भरपूर मजम्मत भी करते हैं। और हम आला इदारों को ये गुजारिश करते हैं कि इसका नोटिस लें और इस कमीने को, इस बकवास करने वालों को इसका फ़ौरन नोटिस लेके इसको कैफर किरदार तक देखें। अभी हम निकले, ये पाकिस्तान पीपल्स पार्टी के सारे वर्कर निकले, आप इंशाल्लाह कुछ दिनों में देख लेंगे कि इसको वापस पवेलियन करेंगे। उन लूसी कुत्ते के खिलाफ एहतजाज कर रहे आहियूं जेको बकवास करे थो, असांजे खिलाफ़ जेको आहे या गार गंद कढे थो, असांखे मौत मार जो धमकियूं ॾिए थो, मूंखे मारण जूं धमकियूं ॾिए थो, मुंहिंजे भाउ जमील सुमरे खे धमकियूं ॾिए थो। पर असां डिॼण वारा न आहियूं, असां उअं ई जेको आहे पंधु घुमंदाइण वारा आहियूं। असांखे का बि जेको आहे इन जे खां डपु कोन्हे ऐं असां जेको आहे हिन सां जेको आहे पुॼण वारा आहियूं। असां कॾहिं बि जेको आहे डिॼी करे घर में न वेंदासीं। बाक़ी इहो आहे त असां सरकार खे, असां जेको आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे इहो जेको आहे चऊं था त अहिड़े जेको आहे लोफर माण्हूअ खे, हिकिड़े मास्तरी जेको आहे पेशे खे तव्हां जेको आहे हटाए वियो वञे ऐं हिन जी पुठ भराई कंदड़ जेके माण्हू उहे बि ज़ाहिर कया वञनि त जेको आहे हे जेको आहे कुतो छड़ो पाण भौंके थो या जेको आहे कंहिंजी हुशी ते आहे। जेकॾहिं हुशी ते आहे त उहे बि ज़ाहिर थियनि, असां उन्हनि सां बि पुॼी सघूं था। असांजे छा आहे त जमील सुमरो जेको आहे लाड़काणे जी तरक़ीअ जो ज़ामिन आहे, उन जी तरक़ी खे रोकण जे लाइ जेको आहे हीअ जेको आहे बदमाशी कनि था। असां उन बदमाश खे जेको आहे उहा असां पुॼी रहंदासीं ऐं इनशाअल्लाह जेको आहे असां जेको आहे आवाम सां गॾु हूंदासीं। आवाम जे हर जेको आहे उनजे घिटियुनि रस्तनि सफ़ाइयूं हर वक़्तु जेको आहे कंदा रहंदासीं। असांखे को बि का ताक़त जेकी आहे रोकण वारो न आहे। बारे में असां हिते एहतजाज कयो ते हिकिड़ो घटिया क़िस्म जो माण्हू, हिकिड़ो मास्तरनि जी रूप में मास्तर त हिकिड़ो पैगम्बर ई पेशो आहे, उन जे आड़ में लिकी हिकिड़ो माण्हू खे ब्लैकमेल कंदो आहे सॼी उमिरि, ऑफिसरनि खां भत्तो वठंदो आहे सॼी उमिरि, उहे हिन जा भत्ता सभु कुझु बंदि कया आहिनि। हिकिड़ी टीचरनि खे, लेडीज़ खे फ़ोनियूं करे घुराईंदो आहे, उहा उन जी इहा आदत रही आहे। शुरू खां वठी ब्लैकमेल थी, पाण खे हितां पैसा वठंदो रहंदो आहे, डायरेक्टर हुजे, DO हुजे। पर असांजे काइदीन, असांजे मोहसिन जमील सुमरो साहब ऐं उन जी फैमिली खे धमकी न ॾिनी आहे, मौतमार धमकियूं थो ॾिए। उन जो नोटिस DIG ऐं SSP लाड़काणो वठे त उन मौतमार धमकी जे हिन GM अबड़े ॾिनियूं। असां उनखे कुझु बि थियो उन जी फैमिली खे, पीपल्स पार्टी जे जियालनि खे, असां तोखे सुञाणियो, तूं कंहिं दौर में GSN जो कामरेड सजाईंदे न, चांडिका में तोखे पादराणी सपा वारनि कढियो। तूं पंहिंजे मोहसिन सां बि सचो न हुए, बशीर ख़ान कुरैशी सां, तूं उनजे क़त्ल जा बि छंडा तुंहिंजे मथां आहिनि। मुंहिंजा भाउ, तूं पाण खे क्लियर कर, तूं हिते अची गुंडागर्दी कंहिंजी आड़ में लिकी असांजे मोहसिननि खे थो ॻाल्हाए। पर असां तोखे ॿुधाइण था चाहियूं त हीउ लाड़काणो शहर शहीदनि जो शहर आहे, हीउ लाड़काणो शहीदनि जो आहे। तूं थो चए त तव्हां घिटियुनि मां रोडनि ते तव्हां घुमी न सघंदो, तूं घुमी ॾेखार। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला ऐं जमील सुमरो साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो आहे। तूं हुनखे धमकी थो ॾे न, तूं अड़े तोखे मोकल आहे, असां घुमंदासीं, तूं बि घुम। पर असां मज़म्मत था कयूं जेके मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। उनजे भाउ जेको सीनियर सहाफ़ी बि आहे, असांजी UC जो चेयरमैन बि आहे, मुनीर अहमद सुमरो साहब, उनजो नालो खणी ऐं जमील साहब जी फैमिली जो नालो खणी उन धमकियूं ॾिनियूं। मां DIG SSP खे इहो चवां थो, नोटिस वठो ऐं उनजे मथां FIR दर्ज कयो।